बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज 1 मई 2024 आहे। अज मुझे मानवारनि मज़दूरनि ऐं प्यार वारनि पोरहितनि जो आलमी ॾींहुं आहे। हिन ॾींहं खे मल्हाइण जो मक़सदु ऐं मतिलबु इहो आहे त पोरहितनि जे हक़नि ऐं उन्हनि मथां थींदड़ ज़ुल्मनि खे ज़ाहिर करे पूरे आलम में उजागर करे उन्हनि जो अज़ालो करे सघिजे, उन्हनि जे हक़नि जी मनता लाइ आवाज़ उथारे उन्हनि खे इंसाफ़ ॾियारे सघिजे, उन्हनि मथां थींदड़ ज़ुल्मनि खे बंदि कराए सघिजे ऐं उन्हनि जे मान खे मथां करे सघिजे। दोस्तो, सिंध जी सुरहाण खे अवां कनायो पिया, असां अवां जा थोराइता आहियूं थर जी वारीअ खां बि वधि। दोस्तो, पोरहित ख़ुदा जो दोस्त आहे। हीअ दुनिया जेका अॼु एतिरे औज ते पहुती आहे, इहा बि पोरहे जे करे पहुती आहे। जेका क़ौम पोरहे खां नफ़रत कंदी आहे, उहा हमेशह मुआशी बदहाली जो शिकार बणिजंदी आहे। जेको माण्हू पोरहे खां दोस्तो नटाईंदो ऐं कीबाईंदो आहे, उहो हमेशह ॿियनि जे हथनि ॾांहुं निहारींदो आहे ऐं ॿियनि जो मोहताज रहंदो आहे। दोस्तो, महिनत सां ऐं पंहिंजे हथनि सां कमाइण वारो माण्हू ॿियनि मथां फ़िख़्र पियो कंदो आहे। सुस्त ऐं पोरे खां प्यार न करण वारो माण्हू ॿियनि मथां बार बणिजंदो आहे। हर को पियो उन में हिकारत जी नज़र सां निहारींदो आहे। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोरहित ऐं पोरे जी अहमियत खे हथी ॾियारण लाइ पंहिंजनि मुबारकनि हथनि सां कमु कंदा हुआ ऐं उम्मत खे सबक़ ॾींदा हुआ त पोरे सां प्यारु करियो। मज़दूर जी इज़त दोस्तो उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिकु ॾींहुं हिकु असहाबी पाण करीमनि खे रस्ते में मिलियो। उन असहाबी सां पाण सॻोरनि मुसाफ़ो कयो त उन जा हथ ॾाढा सख़्तु हुआ। पाण करीमनि फरमायो त हे हथ तुंहिंजा सख़्तु छो आहिनि? उन ते असहाबी चयो त आउं बाग़नि में पोरियो ऐं मज़दूरी कंदो आहियां, जीअं बचण लाइ कुझु खाधे पीते जो बंदोबस्तु करे सघां। पाण करीमनि उन सहाबी जे हथनि खे चुमी ॾिनी ऐं फरमायो त जेको हक़ ऐं हलाल खाइण लाइ पोरियो करे थो, उहो बि अल्लाह जी राह में आहे। दोस्तो, उन ॾींहं जे मल्हाइण जी इब्तिदा अमेरिका जे शिकागो शहर में थी। उन शहर जा मज़दूर ऐं पोरहित पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारण लाइ ॿाहिरि निकिता। दोस्तो, मज़दूर खां पोरियो उन जी ताक़त आहिर वठणु घुरिजे। ताक़त खां वधि पोरियो वठी उन ते ज़ुल्म न करणु घुरिजे। उन जी मज़दूरी पघर सुकण खां अॻु ॾियणु घुरिजे। उन जे ज़रूरतनि मुताबिक़ उन खे उजरत ॾियणु घुरिजे। मज़दूर खां सिर्फ़ु 8 या 7 कलाक मज़दूरी वठणु घुरिजे, छो जो कुड़मी माण्हू पघर वाहे असां लाइ आसानी पैदा कनि था। असांखे बि उन्हनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। अचो त पंहिंजे पोरहितनि जे आलमी ॾींहं ते इहो वचन करियूं, असां पंहिंजे पोरहितनि जो ख़्यालु कंदासीं, छो जो पोरहित मुल्क जो मान ऐं शान आहिनि। हाणे हाज़िर आहे उस्ताद बुखारी जूं कुझु हेसिटूं। असीं वतन जा मज़ूर हारी, असीं वतन जा मज़ूर हारी, खिज़ां कढूं पिया बहार बणिजी, घटी घटी अॼु गुलनि सां वासी, पखी पखी वई पुकार बणिजी, असीं वतन जा मज़ूर हारी। ॾुकार ॾींहां तड़े छॾियोसीं, सुकार साणीअ में अची वियो, ख़ुशीअ में हर दिलि नची रही आहे, जियो जियो जी तंवार बणिजी, असीं वतन जा मज़ूर हारी। बनीअ बनीअ ते मना ठही विया, कसीअ कसीअ ते क़दम खुपी विया, सले सले ते सफ़ा ॼमी विया, नंढा वॾा जानिसार बणिजी, असीं वतन जा मज़ूर हारी, असीं वतन जा मज़ूर हारी। मतां खिवण को खरो जलाए, मतां ककर को गड़ो वसाए, हितां जी हर शइ हसीन आहे,
वसो वसो पर मल्हार बणिजी असीं वतन जा मज़ूर हारी। किथे मिलन में पघर वहायूं, किथे ॿनियन में कुड़ई कमायूं। निराड़ साड़ियूं लुहार बणिजी कंदा लताड़ियूं धनार बणिजी असीं वतन जा मज़ूर हारी। मज़ूर कुड़मी ज़रूर आहियूं मगर वतन जो गुरूर आहियूं। जियूं त जीअ जा जियार बणिजी मरूं वफ़ा जा मीनार बणिजी असीं वतन जा मज़ूर हारी।